You are watching 6 p.m. Bulletin. 29 खां 31 अगस्त ताईं मुल्क में शदीद बरसातुनि जी अॻकथी। सिंध में 4 खां 5 सेप्टेम्बर ते वरी बोर्ड जो ख़तरो। NDMA ख़बरदार करे छॾियो। सिंधु दरिया जे भरपासे वारा इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी कयल अलर्ट मूजिबि चनाब रावी ऐं सतलज दरिया में वरी ॿोॾ आहे। सिंधु दरिया में पाणी जी सतह वधण जो ख़दशो आहे। सिंधु दरिया जे भरपासे में रहंदड़ आबादी जी मुंतक़िली फौरी तौर शुरू कई वञे। महफ़ूज़ रस्ता ऐं आर्ज़ी पनागाहूं तैयार करे ज़रूरी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। वॾी मशीनरी अॻवाट पहुचाई वञे त जीअं एमरजेंसी वक़्तु कमु ॾेई सघे। खुराक, साफ़ पाणी, खेमा, दवाऊं ऐं ॿियनि शयुनि जो स्टॉक ज़िले ऐं तालुके सतह ते अॻवाट कयो वञे। आबपाशी खातो बंदनि ऐं शाख़नि जी निगरानी करे जिन हंधनि ते दॿाउ वधीक आहे या बंदि कमज़ोर आहिनि फौरी तौर ते मुरमत कई वञे। फ्लड फोरकास्टिंग डिवीज़न लाहौर मूजिबि गुडू ऐं सखर बिराजिस वटि 4 खां 5 सेप्टेम्बर ताईं वरी बोर्ड जो इम्कानु आहे। सिंध हुकूमत पंजाब के मदद की आच करे छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पंजाब में बोर्ड तबाही मचाए छॾी आहे। पंजाब हुकूमत के का बि मदद घुर्जे त सिंध हुकूमत तैयार आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमण चयो त सिंध में बि बोर्ड जा असर नज़र अची रहिया आहिनि, पर हिन भेरे बोर्ड सिंध में नुक़सानु घटि थींदो। 8 लख पका घर ठही विया आहिनि। सिंध हुकूमत पंहिंजे माण्हुनि सां गॾु हूंदी। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त आर्मी चीफ जी हिदायत ते बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। मुतासिर इलाइक़नि में पुलनि ऐं रोडनि जी बहाली जो कमु मुकमल कयो वियो आहे। इमदादी कार्रवायुनि दौरान पाक फ़ौज जा 2 जवान शहीद ऐं 2 ज़ख़्मी थिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ DG ISPR ऐं NDMA चेयरमैन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क में 3 दरियानि में हिन वक़्तु बोर्ड जी सूरतहाल आहे। कादिराबाद जी तरफ़ पाणी वहिकिरो अञा वधंदो। सतलज दरिया में गंधारा खां हेड खानकी तरफ़ पाणी जो वहिकिरो वधी रहियो आहे। मुतासिरनि जे लाइ खेमा ऐं ॿियूं शयूं फ़राहम कयूं पियूं वञनि। NDMA चेयरमैन चयो आहे त ईंदड़ 2 ॾींहनि में इम्कानी बोर्ड खे नज़र में रखंदे तयारी करे वरिती आहे। लाहौर, सियालकोट, गुजरांवाला ऐं नारोवाल में वधीक बरसातुनि जो इम्कानु आहे। सतलज दरिया जे तरफ़ 2 लख माण्हुनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वियो आहे। रावी ऐं सतलज दरियानि में बोर्ड जी ख़तरनाक सूरतहाल। कमिश्नर गुजरांवाला मूजिबि चनाब दरिया जे हिफ़ाज़ती बंद खे 2 कट लॻाया विया। पहिरियों कट मंडी बहाउद्दीन जे हंध ते लॻायो वियो। ॿियो कट अलीपुर चट्ठा जे हंध ते लॻायो वियो। चनाब दरिया में हेड कादिराबाद वेझो धमाको करे हिफ़ाज़ती बंद टोड़ियो वियो। ज़िला इंतज़ामिया मूजिबि बंद खे हिकु नंढिड़ो धमाको करे टोड़ियो वियो। पाणी वज़ीराबाद शहर में दाख़िल थी वियो। पाक फ़ौज जो रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू। चनाब दरिया में खानकी बैराज वटि पाणी वहिकिरा 10 लख क्यूसेक खां वधी विया। DG PDMA इरफान अली काठिया चयो आहे त 38 सालनि बाद दरियानि में एतिरो पाणी आयो आहे। दरियानि जे भरपासे रहंदड़ माण्हुनि खे इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी। भारतीय हाई कमीशन पाकिस्तान खे बोर्ड जो इतला ॾेई छॾियो। इंडस वाटर कमिश्नर पारां फ्लड अलर्ट जारी। वाहेगुरु पप्पा, छा हाल आहे? तबियत ठीकु आहे? परेशान न थी जो। असां गुरुद्वारे सॼे मथे वेठा आहियूं, फर्स्ट फ्लोर ते। पाणी सॼो हेठि अची वियो आहे। कमरा असांजा फुल भरिजी विया आहिनि। हेठि बि गुरुद्वारे में हेठि फर्स्ट फ्लोर बि जेको ग्राउंड फ्लोर आहे उहो पाणी भरिजी आयो आहे। असां मथे छत ते वेठा आहियूं। परेशान न थी जो। मोबाइल मुंहिंजे मथां बंदि थिए, लाइटूं सॼे बंदि आहिनि, त पोइ बि मां चयो मैसेज तव्हांखे ॾेई छॾियां। असां गुरुद्वारे मथे सेफ वेठा आहियूं सॼे। भारत जी आबी दहशतगर्दी रावी दरिया में वधीक 2 लख क्यूसेक पाणी छॾे ॾिनो। बोर्ड पंजाब में तबाही मचाए छॾी। 128 ॻोठ पाणी हेठि अची विया। पंजाब हुकूमत पाक फ़ौज खे तलब करे वरितो। करतारपुर जो समूरो इलाइक़ो ॿुॾी वियो। सियालकोट मां 4.5 माण्हू महफ़ूज़ हंधि मुंतक़िल। गुजरात मां 15,000 खां वधीक माण्हू महफ़ूज़ हंधि मुंतक़िल। पंजाब जी 6 ज़िलनि में फ़ौज मुक़ररु करण लाइ वफ़ाक़ी गृह वज़ारत खे ख़त। लाहौर, कसूर, सियालकोट, फैसलाबाद, नारोवाल ऐं ओकाड़ा में बोर्ड जी सूरतहाल सबबि पाक फ़ौज तलब। बोर्ड जा वहिकिरा सिंध में दाख़िल थियण जो वक़्तु आहे तो इतला ॾियणु यकीनी बणायो वञे त जीअं इम्कानी नुक़साननि खां बची सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी NDMA जे चेयरमैन खे हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि बोर्ड सूरतहाल ते हंगामी इजलास। चेयरमैन NDMA जी ब्रीफिंग। वज़ीर आज़म हिदायत कई त NDMA मुतासिर इलाइक़नि में खेमा ऐं खाधे पीते जे शयुनि समेत ॿियूं सामान पहुचाए। गुजरात, सियालकोट ऐं लाहौर में अर्बन फ्लडिंग जे इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरा ज़रूरी क़दम खयां वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ख़ैबर पख्तूनख्वा में बोर्ड दौरान हर मुमकिन सहकार कयो। पंजाब में बि वफ़ाक़ी सरकार भरपूर सहकार कंदे
पंजाब खां पोइ बोर्ड जे वहिकरनि जी सिंध में दाख़िल थियण बाबति अॻुवाट इतला खे यकीनी बणायो वञे। हर पाकिस्तानी खे गॾु थियणो पवंदो त जीअं वधीक जानियूं बचाए सघजनि। ख़ातून अवल आसफा भुट्टो जो बयानु। आसफा भुट्टो पंजाब में बोर्ड जी सूरतहाल ते गिणती जो इज़हार कंदे क़ौम खे मुतहद थियण जी अपील करे छॾी। जारी कयल बयान में आसफा भुट्टो चयो आहे त हिन मुश्किल घड़ी में पंहिंजी ज़रूरतमंद भाइरनि ऐं भेनरुनि जी जेतिरी मदद थी सघे मदद कई वञे। भारत जो पानी अचण मसइलो नाहे, असांखे डैम ठाहिण ऐं ज़मीनुनि जी दुरुस्त इस्तेमाल जी ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत जे सेक्रेटरी जी क़ौमी असम्बली स्टैंडिंग कमेटी जे इजलास खे आगाही। मौसमियाती तब्दीली बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास मिंसा हसन जी सदारत हेठि थियो। पंजाब में बोर्ड जी सूरतहाल ते गौर। मौसमियाती तब्दीली वारे सेक्रेटरी चयो त बोर्ड जी सूरतहाल भारत जे पाणी जो मसइलो नाहे। भारत जा डैम भरिजी वेंदा त पाणी ईंदो। पाणी वसीलनि वारी वज़ारत जे इख़्तियारनि खे ब्रीफिंग ॾियणु घुरिजे। असांखे डैम ठाहिणु घुरिजनि ऐं ज़मीन जो सही इस्तेमालु करणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट गवर्नर कामरान टिसोरी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत गवर्नर सिंध, एडवोकेट जनरल सिंध, डिप्टी अटॉर्नी जनरल समेत ॿियनि खे 8 ऑक्टोबर ते तलबी जा नोटिस जारी करे छॾिया। जवाब में तलब दरख़्वास्त गुज़ार अॻूणे सिविल जज अहमद अली गबोल चयो आहे त सिंध जो गवर्नर पंहिंजे आइनी उहिदे खे ग़ैर क़ानूनी तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। केस उहिदे तां हटाए वञे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी हलफ़ जी भञकड़ी करे हिकु मख़सूस पार्टी जी मुहिम हलाए रहियो आहे। एसडीपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त नवनि सूबनि खां पासो कयो वञे। अहिड़ियूं ॻाल्हियूं वफ़ाक़ लाइ ख़तरनाक आहिनि। मादनी वसीलनि जो बिल सिंध असेंबली में आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अहिड़ो बिल आंदो वियो त घेराव कंदासीं। घारो में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त 31 अगस्त ते मोरो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। सिंध जो अवाम भरपूर शिरकत करे। नवां सूबा ठहण वारनि ॻाल्हियुनि जी ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी आहे। बेड गवर्नेंस ऐं करप्शन सबबि अहिड़ियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। जूनियर ज़ुल्फ़कार सलाह मशवरे लाइ आयो हो। सिंध ऐं मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं थियूं। 2 हफ़्तनि अंदरि फातिमा भुट्टो ईंदी, जंहिं बाद पार्टी जो ऐलान कंदा। मुर्तज़ा जतोई जूं नौशरो फिरोज़ बि अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई ज़ैन शाह जो मोरो में ऐलानियल रैली जी हिमायत करे छॾी। मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई एडिशनल सेशन जज नौशरो फिरोज़ जी अदालत ॾाढो पेश थिया। पुलिस मुक़ाबले केस जी ॿुधणी 17 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत मोरो म्यूनिसिपल कमेटी जी प्लॉट जी काग़ज़नि में फेरफार वारे केस जी ॿुधणी 17 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। इसरारी में गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे हेड मास्टरियाणी दर्सी किताब कबाड़ी खे विकिणे छॾिया। पुलिस किताबनि जा 24 बोरा ऐं रिक्शा खे तहवील में वठी अली जान बिरोही ऐं संदसि पुटु मोहसिन खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कबाड़ी अली जान बिरोही चयो त स्कूल जे टीचर्स चयो त किताब खणी वञो ऐं क्लासरूम साफ़ करे ॾियो। हेड मास्टरियाणी सनम जो चवणु आहे त वरियनि खां किताब पियल हुआ। नांग ऐं बिच्छू निकिरण जो ख़तरो हो, उन करे विकिरो कया। मूंखे इन जो अख़्तियार बि आहे।